प्यारा दोस्तों, अज ईमान की निशानी के मुतालिक अवां दोस्तों की खिदमत में अर्ज़ कंदुसि। तमाम मालूमात अचो तो शुरुआत कयूं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खड़ी तव्हां दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। पर उन खां अॻु में अवां सां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त नमाज़ ईमान जी निशानी आहे। जंहिं पंहिंजी दिलि खे नमाज़ जे लाइ फ़ारिग़ कयो ऐं उन जी तमामु हदनि जी हिफ़ाज़त कई त उहो कामिल मोमिन आहे। नमाज़ जे हदनि जी हिफ़ाज़त कीअं कजे? नमाज़ जे तमामु अरकाननि खे सही तरीक़े सां अदा कजे। जेको माण्हू नमाज़ जे अरकाननि खे सही नमूने सां सही तरीक़े सां अदा नथो करे त उन जी नमाज़ मुकमिल ऐं कामिल नाहे। हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त हिकु शख़्स इस्लाम जी हालत में पोड़ो त थी वेंदो आहे लेकिन उन जी नमाज़ कामिल ऐं मुकमिल नाहे हूंदी। अर्ज़ु कयो वियो कीअं? फरमायो न उहो शख़्स नमाज़ में रुकू ऐं सुजूद खे सही तरीक़े सां अदा कंदो आहे, न उहो नमाज़ में ख़ुशू ऐं ख़ुज़ू जो एहतमाम कंदो आहे। प्यारा दोस्तों, ख़बर पइजी वई त नमाज़ खे ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अदा कयो वञे ऐं नमाज़ जे तमामु अरकाननि खे रुकू ऐं सुजूद खे सही नमूने सां सही तरीक़े सां अदा करण वारो माण्हू मुकमिल मोमिन आहे ऐं इहा ईमान जी निशानी आहे, नमाज़ खे सही तरीक़े सां अदा करणु। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजी बारगाह में असां तव्हां सभिनी खे झुकण जो सही तरीक़ो ऐं मुहबत ऐं पंहिंजे ख़ौफ़ में नमाज़ पढ़णी तौफ़ीक़ ऐं साद नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जी जुमिला इबादात खे पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी खिदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।